दोस्तों अॼु को प्रोग्राम सियासी कचहरी में मां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राज पर हाज़िर आहियां ऐं पाण नए सिरे हिकिड़े नए टॉपिक सां करंट इशूज़ ते पाण प्रोग्राम करणु चाहियूं था। ऐं अॼु असां वटि हिकिड़ो महिमान दोस्त आहे, नौजवान साहबी तज़ीनकार ऐं जावेद भुर साहब तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं मुल्क में मां हाणे मतिलबु रिवाज ॾिना ऐं सियासी पार्टियूं अपोज़िशन आहे, हिकु तरफ़ आहे, ॿिए पासे हुकूमत आहे ऐं ॿई हिकिड़े आम्हूं साम्हूं बाक़ाइदगी आहे। सूरत हाल ॾाढी हिकिड़ी ऐं कशीदा थी वई आहे, ख़ासि करे कल्ह जेका सूरत हाल पंहिंजी नज़र में साम्हूं थी त सिंध हाउस ते जेको हुननि हलां कई उनजो फ़ाइदो हुजनि अपोज़िशन जमायतुनि खे वञी वधीक पइजी वियो। हालांकि हुननि त ॿियो बि करणु चाहियो आहे इंतज़ामो, पर उनजो फ़ाइदो जन अपोज़िशन जमायतुनि खे पियो आहे। हिन सॼी सूरत हाल में इमरान ख़ान अञा ताईं जेको नज़र अचे थो त माना डट के बीह रहियो आहे। ईअं त न पियो थिए त जेके सियासी जमात जो टकराव आहे उन टकराव जो नतीजो जेको थींदो उहा टीं दफ़ा हासिलु करे थी। वॾी महिरबानी ज़ाहिद साहब, मतिलबु काफ़ी अर्से खां पोइ तव्हां प्रोग्राम हिकु नए सिरे टॉपिक सां शुरू कयो आहे। सभु खां पहिरीं तव्हांखे मुबारक हुजनि, तव्हांजो प्रोग्राम ज़बरदस्त पियो वञे। असां जेको हिन प्रोग्राम में जेके पंहिंजे व्यूअर्स आहिनि उनखे ॿुधाइणु चाहियूं जेका असल जेका ग्राउंड रियलिटी आहे त उनखे असां जेको जीअं एज़ इट इज़ आहे त उनखे पहुचाइण जी असां पंहिंजी कोशिशि कंदा आहियूं। असल ॻाल्हि आहे त हिन मुल्क में कॾहिं बि डेमोक्रेसी जेका फॉर द पीपल बाय द पीपल ऐं जंहिं नज़रिए सां पाकिस्तान खे ठाहियो वियो आहे त हीअ त 72-73 सालनि में हिकिड़ो नाकाम तजुर्बो रहियो आहे। डेमोक्रेसी कंट्रोल्ड डेमोक्रेसी आहे, डेफिनेटली कंट्रोल्ड डेमोक्रेसी आहे। त उहो असल जेको मोहरा आहे उनजा ऑफ द स्क्रीन हूंदा आहिनि, हू सिर्फ़ु गुॾा हूंदा आहिनि जिन खे यूटिलाइज़ कंदा आहिनि। हिन वक़्तु जेकी सियासी सूरत हाल आहे उन सियासी सूरत हाल मां जेको तहरीक इंसाफ़ जीअं आई हुई इक़्तिदार में, जेके हुन वाइदा कया हुआ त हिकिड़ो माण्हुनि में हिकिड़ी उमेद जागी हुई, वॾी उमेद हुई। ऐं मीडिया जेको मतिलबु हिकिड़ी मास कम्युनिकेशन, जो त मां पाण जर्नलिज़म जो हिकिड़ो शागिर्दु आहियां, त हुन में हिकु थ्योरी पढ़ाई वेंदी आहे मीडिया अफेक्शन। त मीडिया अफेक्शन में त हुन में मीडिया माण्हुनि जे ज़हननि ते कीअं असरु कंदी आहे, कीअं कंट्रोल कंदी आहे, कीअं तव्हां कंट्रोल डेमोक्रेसी चवंदा आहियो न, चयो हींअर त ईअं ई जेका मीडिया अफेक्शन आहे माण्हुनि जे ज़हननि ते कंट्रोल कंदी आहे उहा थ्योरी। त जीअं मतिलबु मीडिया असांजी चवे थी, माण्हू उन ते मतिलबु बग़ैर कंहिं तस्दीक करण जे उन ते एतबार करणु शुरू कंदा आहिनि। जीअं आम सोशल मीडिया में थी वियो आहे, जावेद जी पोस्ट आई त सभिनी खे शेयर करे छॾी आहे, डेफिनेटली पोस्ट सही हूंदी, पर ईअं आहे कोन। एग्ज़ैक्टली त इन जो जेको नतीजो निकिरे थो त हीउ जेको इमरान ख़ान चयो त मां मतिलबु मुल्क में खीर ऐं माखी नदियूं वहाए छॾींदुमि ऐं हिकिड़ो पाकिस्तान खे तब्दीली सां हिकिड़ो शुरूआति कई, त उहो असल में जेको हिकिड़ो ख़्वाबु हुयो, जेको ख़्वाबु ई रहिजी वियो। 3.5 सालनि में जेको मुल्क सां जेको हशर नशर थियो आहे, तव्हां सभु पाण ॾिसी सघो था, जेको 73 सालनि में न थियो त उहो हुन करे ॾिनो। जंहिंसां तव्हां पंहिंजी फॉरेन पॉलिसी ॾिसो, छॾियो पहिरीं अवाम खे ॾिसो त अवाम जे लाइ हुननि छा कयो। त हिकिड़ो तबाही वारो सिलसिलो हुयो, ख़ासि करे जिते हुनजी हुकूमत न हुई सिंध में, उते हुन सां माटेली माहौल शुरू कयो। NFC अवार्ड हुजे, 18वीं तरमीम हुजे, हिकु त डिलीवर कोन करे सघे पर कंट्रोल बि न करे सघियो। डेफिनेटली ॿई शयूं बिल्कुलु इहे तमामु हिकिड़ी जेको सो वॾियूं मतिलबु ख़ामियूं आहिनि इमरान ख़ान जूं। हींअर जेका सियासी सूरत हाल आहे, इन सियासी सूरत हाल में जेकॾहिं असां हिकिड़ो डीप में वञूं त इहो आहे त हिकिड़ी मतिलबु तहरीक इंसाफ़ हिकिड़ी फाशिस्ट जेको आहे सो पार्टी तौरु उभरी आई आहे। जेको रशिया में जेको इनकलाब आयो लीनियन वारो, मार्क्सिज्म वारो, जेको मतिलबु जेको नेपोलियन बोनापार्ट वारो हिकिड़ो हिन किरदारु अदा कयो आहे। जीअं हिकिड़ो नेपोलियन बोनापार्ट हिकिड़ी वॾी बेवकूफ़ी कई हुई जॾहिं रशिया में आयो हुयो। हुन सभिनी जॾहिं मुल्क फ़तह कया त रशिया खे हुन आख़िर में फ़तह करणु चाहियो, त हुनखे सलाहकारनि रोकियो त साईं रशिया ॾाढो ॾुखियो मुल्क आहे, उतां जेका मौसम आहे उहा इंतिहाई असां लाइ ॾुखी साबित थी सघे। हुनजो त न, मां सभु कुझु करे सघां थो, हू कंहिंजी बि न ॿुधंदो, लाइक इमरान ख़ान जी मां करे सघां थो। नेठि हिकिड़ो ॻोठु आहे डेनो बोर्ट, उते उन ॻोठ जो नालो आहे 130 किलोमीटर रशिया जी कैपिटल खां आहे मॉस्को खां। उते जॾहिं हिन सां पहुतो त 10 लख हुन सां फ़ौज गॾु हुई। 10 लख जॾहिं उते फ़ौज पहुती त रशिया जी फ़ौज हिकिड़ी हिकमत अमली तहत पोइ ते हटंदी वई त जीअं हिननि खे माना मौसम हिननि खे पाणी ख़तमु करे छॾींदी। नेठि छा थियो जो हू जॾहिं जंग करणु शुरू कयूं त हिन जी 9 लख फ़ौज मौसम, बीमारी ऐं ॿियुनि डिज़ीज़ जे करे मतिलबु ख़तमु थी वई। हिन वटि सिर्फ़ु 1 लख फ़ौज पहुती हुई। हाणे रशिया त उहो फ़तह करे वियो, पर हिन सां जेका फ़ौज हुई
उहा सिर्फ़ु 1 लख वञी पियो। हाणे जॾहिं हिन मतिलबु पोइते जो वापसि पियो हुनखे ख़बर पई त जेको हुनजो मुल्क आहे फ्रांस, उते क़त्लो ग़ार शुरू थी वई आहे, हुन ते माना ॿियनि परॾेही क़ुवतुनि हमला करे छॾींदा आहिनि। हाणे हिनखे वापसि वञिणो हुयो। जॾहिं हीउ वापसि वञे पियो त रशियन फ़ौज हिकिड़ी हिकमत अमली तहत वरी उनजी फ़ौज ते हमिलो करे ॾिनो, त उनजी 90,000 फ़ौज उन में मारिजी वई। जॾहिं हीउ वापसि पहुतो त हिन वटि सिर्फ़ु 10,000 फ़ौज वञी बची वई। त उनखे मतिलबु जेको तजिया निगार चवंदा त उहो फ़ैरिक जेको आहे सो विक्ट्री हुई। विक्ट्री त हिकिड़ी कई, पर जेको अलाह ताला हुन पंहिंजो पाण ख़तमु करे छॾियो। त इमरान ख़ान बि नाकामी वारी बिल्कुलु जेको 3.5 सालनि में जेको हिकिड़ो तब्दीली वारो नारो खणी आयो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंतकाम वारी सियासत शुरू कई। शहबाज शरीफ़ खे मतिलबु 7 महीना जेल में विझरायो, शाहिद खाकान खे बि विझरायो, आसिफ ज़रदारी बि जेल में वियो, सभु वापसि आया। जेका हिकिड़ी मुल्क में जेका अनारकी वारी सूरत हाल हींअर जेका असां ॾिसूं था, त अञा ताईं बि होश जो मतिलबु नथा वठनि त बाबा मुल्क में अनारकी वारी पर जेका हुनजी ॿोली जो लहजो आहे, ॿोली आहे, घणी था ॼनि। ऐं MNA PTI जो रमेश कुमार उनखे गारियूं फवाद चौधरी जंहिंजे करे उन नोटिस उन मोकिलियो आहे। ॿोली त महज़ब हुजणु घुरिजे। हाणे जॾहिं ॿोली असांजे वज़ीर ख़ारजा हुआ, उन थोरो धीमोलो जो कयो आहे, त वरी उन ते तनक़ीद शुरू थी वई आहे त तव्हां धीमोलो जो छो था कयो? एग्ज़ैक्टली। जेके माण्हू अनसिलेक्टेड माण्हू ईंदा जिन खे पाकिस्तान जी, जो त शहबाज़ गिल जेको आहे उहो हमेशह अमेरिका में रहियो आहे, उते कंहिं यूनिवर्सिटीअ में ही प्रोफेसर उते पढ़ाईंदो आहे। इमरान ख़ान हिन मां मुतासिर थी करे हिन खे मतिलबु मुशीर बणायो आहे, जिन खे पाकिस्तान जी ग्राउंड रियलिटीज़ जी, जिन खे पाकिस्तान जी इथिक्स जी, जिन खे पंहिंजी ॿोली जेको सो ॻाल्हाइणी कीअं आहे, त उनखे उहो मतिलबु तदारुक न थींदो। त हाणे ॾिसो न, हीअ जेके नेशनल टेलीविज़न ते अची करे अहिड़ी क़िस्म जी ॿोली ॻाल्हाइनि था, त अवाम जो मोराल छा थो वञी बीहे, असांजो ॿाहिरि इमेज छा थो वञी बीहे। हाणे जेका तव्हां इन मां मतिलबु अंदाज़ो कयो त हर मुल्क असां ते गहरी नज़र विझी वेठो आहे, फोकस कई वेठो आहे। ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम हिते आयल आहे। ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम हींअर मतिलबु अनसर्टेनिटी वारी सूरत हाल आहे। सॼी सूरत हींअर जेका आलमी सूरत हाल आहे, सॼी सूरत हाल में पाकिस्तान जी सूरत हाल ॾाढी अहमियत थी वई आहे। उनजे करे जेको इमरान ख़ान जेको रूस ताज़ो दौरो कयो ऐं होॾां वरी जंग शुरू थी पई, इनजे करे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त अमेरिका खे त पंहिंजा हिमायती खपनि था न। बिल्कुलु एग्ज़ैक्टली। इन पस मंज़र खे में बि इन में सूरत हाल खे सियासी तौर ॾिसी सघूं था पाण न। डेफिनेटली, छो त पाकिस्तान जेको स्ट्रेटेजिक जेको असां जंहिं जियोग्राफी में रहूं था, मतिलबु ही मुल्क सभिनी जेके बि यूरोपियन कंट्रीज़ आहिनि इंक्लूडिंग अमेरिका, हुनजे लाइ हिकिड़ी स्ट्रेटेजिक सूरत हाल अहम मतिलबु पॉइंट ते बीठो आहे। त हीअ जेका सियासी सूरत हाल ॾींहं में ॾींहुं तब्दील थींदी थी वञे ऐं हिकिड़ी गैर यकीनी वारी कैफ़ियत आहे, हुन में सभिनी जी नज़र आहे। त मतिलबु असांजो अचूं था हुन ते शहबाज़ गिल वारी ॻाल्हि ते, त शहबाज़ जेकी हींअर असां जेका ॿोली इहा ॻाल्हायूं था, त असां इमेज छा थो, छो त हीअ असां लाइ रोल मॉडल हूंदा आहिनि। हाणे रोल मॉडल जेकॾहिं अहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो, हिकिड़ी बाज़ारी ॿोली ॻाल्हाए थो, त पोइ आम अवाम परॾेही मुल्कनि में असांजो कहिड़ो इमेज वेंदो त यार तव्हां कहिड़ी लैंग्वेज, तव्हां कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहियो। त हिकिड़ो इंतिहाई मतिलबु मां त चवां त जेको मां नथो, छो त मां हिकिड़ो पाण मतिलबु जर्नलिज़म जो हिकिड़ो शागिर्दु आहियां, मां नथो सम्झां त कॾहिं जी पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ा के लफ़्ज़ असां मतिलबु ॿुधाइनि या अहिड़ी मतिलबु असां गंदी ज़बान इस्तेमालु कई आहे। मां मतिलबु एप्रिशिएट थो कयां शाह महमूद कुरैशी जी कल्ह वारी स्पीच खे, त ॾाढो हुन तहमुल मिज़ाजी सां ॾाढो हुन हिकिड़ो मामले खे हैंडल करण जी कोशिशि कई आहे। त वरी उन ते फाशिस्ट फवाद चौधरी उन ते तनक़ीद कई आहे त बाबा ही असां एतिरा शरीफ़ न आहियूं। इनखे अञा वधीक सूरत हाल खां हिन मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हिननि खे शाह महमूद बचायो आहे, जेको गवर्नर राज जे हणण तरफ़ वञनि पिया। गवर्नर राज हणी रहंदो पंहिंजे विच में सिरकनि पिया हुजनि, वधीक पाण छोड़ो पिया कनि, ऐं गवर्नर राज सां ख़ुदि पीपुल्स पार्टी खे हिमायत हासिल थिया सम्झी। बिल्कुलु सभु थोरी हुन जी हिमायत कनि। हींअर जेके हेड गवर्नर सां सॼी पीपुल्स पार्टी सॼी हुन में धुपिजी वञे। बिल्कुलु, छो त मतिलबु ॾिसो न, हाणे मतिलबु आइन त हिन खे सम्झ में कॾहिं, छो त आइन ते हिते अमल ई कोन थो थिए। हिते आइन त असां वटि बराए नाम आइन आहे। हिते असां वटि जेका कानून जी हुक्मरानी आहे उहा सिर्फ़ु 2-3 फ़र्दनि जे माण्हुनि जे हथ में आहे। आइन त आहे ई कोन। जेकॾहिं 2-3 फ़र्द माण्हू चाहिनि जेके अहम असांजी धुरियूं आहिनि, जेकॾहिं उहे कुझु मुल्क में मांधाण करणु चाहिनि करे वेंदियूं। छाजो आइन, छाजी मतिलबु कॉन्स्टिट्यूशन, कुझु बि न आहे। सो एग्ज़ैक्टली वरी अचूं था पंहिंजी पॉइंट ते, त हिन वक़्तु जेका सियासी सूरत हाल में इन जो जीअं तव्हां शुरू में ॻाल्हि कई त टीं धुर बि फ़ाइदो वठी सघे थी। जेकॾहिं हालतूं असां अहिड़ी तरीक़े सां मतिलबु गवर्नमेंट जेको सो मतिलबु हिकिड़ी गंदी ज़बान इस्तेमालु करे या
मतलब आमराना डिक्टेटरशिप वारा फ़ैसिला करे जेकॾहिं आंदा त लाज़मी टींदुर खे अचण जो मौक़ो ऐं हू शायदि चाहिनि बि ईअं ई था त जीअं मतलब जेकॾहिं छो त हुननि जे कंट्रोल मां हर शइ निकिरी चुकी आहे माना ही सिर्फ़ पर हिकु आलमी सूरत हाल आहे इन सूरत हाल में जॾहिं रूस जो किरदारु अहम थी पियो आहे यूक्रेन जंग थी हले इन सूरत हाल में हिते नंढा टींदुर खे फ़ाइदो वठणु मुंहिंजो ख़्यालु ॾुखियो थो लॻे चाहे टींदुर छा कंदी एमरजेंसी लागू कंदी या मार्शल हणंदी पर आलमी तौर नंढा सूरत हाल छाकाणि अमेरिका बि सपोर्ट नथो करे सघेसि त तव्हां मार्शल हणो या एमरजेंसी हणो डेफिनेटली बिल्कुलु मतलब हींअर जेकी सिचुएशन आहे त हू जेका टींदुर ईंदी त उहा बि मतलब वॾी समझदारी सां ईंदी सॼी उनखे लाज़मी तौर हू बि सॼी उन गौर खे बग़ौर ॾिसनि था हू बि ॾिसंदा त जेकॾहिं असांजो हुन में फेवर आहे या जेकॾहिं असां वञूं था त असां लाइ फेवरेबल शयूं हूंदियूं या न हूंदियूं त पोइ उन खां पोइ डिसीशन कंदा पर असां चऊं था त यार जेकॾहिं डेमोक्रेसी लोली लंगड़ी बि असां वटि जेकॾहिं डेमोक्रेसी आहे त उनखे सस्टेन थियणु खपे उनखे हलणु खपे जेकॾहिं इमरान ख़ान जी पार्टी जेकॾहिं मतिलबु ऐवान में पंहिंजी अक्सरियत विञाए वेठी आहे त डेमोक्रेसी प्रोसेस आहे उनखे रुकणु न घुरिजे असां चयूं त जमहूरी मुल्क आहे ऐं जमहूरी माण्हू असां आहियूं त जमहूरियत खे हलणु घुरिजे जेकॾहिं तव्हांजी विञाए वेठा आहियो त हुननि खे दावा ॾियो असां अपोज़िशन में वञण लाइ तयारु आहियूं फ़ाइदे में वेंदा नुक़सान में बि न वेंदा फ़ाइदे में वेंदा पर छा आहे त हिन जा जेके मतिलबु अनसिलेक्टेड 18-20 माण्हू जेके इमरान ख़ान जेके घेरे वेठा आहिनि हू त सिर्फ़ु डिक्टेटरशिप वारी हुनजी सॼी सोच आहे त बाबा असां हीअं करे सघूं था असां मतिलबु 10 लख माण्हू गॾु करे छा 10 लख माण्हू गॾु करे छा तव्हां अदम इत्माद तहरीक रोके सघो था छा तव्हां जेको सो आईन कानून खे टोड़े सघो था कॾहिं बि न ही तव्हां पंहिंजो अनारकी मुल्क में पैदा थींदी सो बहितर इहो आहे त मतिलबु हिन सॼी सिचुएशन में इमरान ख़ान खे हिकिड़ो समझदारी मुज़ाहिरो करणु घुरिजे ऐं हुनखे आइन में जेकॾहिं पार्लियामेंट आहे त पार्लियामेंट में वेही फ़ैसिलो करे त बाबा जेकॾहिं मुंहिंजी आहे अक्सरियत आहे त ठीकु आहे न त मां अपोज़िशन में वञण लाइ तयारु आहियां त ॻाल्हियूं बहितरी लाइ वञी सघनि थियूं पर ॾिसिजे मतिलबु हींअर जेका इमरान ख़ान जी जेका अञा बॉडी लैंग्वेज आहे उहा नथो नज़र अचे त हू को मतिलबु को टकराव वारी सियासत खां पासो करणु चाहे थो उहो अञा टकराव वारी सियासत में वञणु चाहे थो मुल्की मफ़ाद लाइ न आहे अवामी मफ़ाद लाइ न आहे ऐं ख़ुदि टींदुर मज़बूत थी थिए छाकाणि सियासतदान पाण में विढ़नि था तव्हां ॾिसूं त ॿिनि दुनिया अंदरि छा थो थिए छाकाणि त ख़ुदि शेख रशीद बि चयो आहे 7-8 ॾींहं जेको आहिनि ख़ासि करे 4 अप्रैल ताईं ॾाढा अहम आहिनि हिन मुल्की सियासत लाइ मां सम्झां थो त 4 अप्रैल खां पहिरीं 23 अप्रैल खां पोइ काफ़ी सूरत हाल वाज़े थी वेंदी 23 अप्रैल खां पोइ काफ़ी सूरत हाल वाज़े थी वेंदी 4 अप्रैल त परे आहे हुकूमत अञा हुनखे प्रोलॉन्ग वठण थी चाहे लॻे थो त हिक पेज ते न आहे डेफिनेटली बिल्कुलु पोज़ीशन एस्टेब्लिशमेंट बि पॉलिटिकल पार्टीज़ वांगुरु विरहायल आहे घणनि मसइलनि ते डेफिनेटली जंहिंजे करे इहो सूरत हाल थिए मुंहिंजो ख़्याल आहे त न थिए ॾिसो बाजवा साहब जेको सो हींअर मतिलबु हू नवंबर में हुनजी रिटायरमेंट थियण वारी त डेफिनेटली एस्टेब्लिशमेंट में बि काफ़ी हींअर उथल पुथल वारी सूरत हाल हूंदी त केरु सोचे केरु थी सोचे जेका हींअर असां जेका मुल्क जी जेका माना सियासत हू त सम्झनि था त बाबा ही जेके नाअहल माण्हू वेठा आहिनि जेके अचनि था त उन्हनि खे मतिलबु का बि मतिलबु हिकिड़ी सम्झ मैच्योरिटी कोन्हे का त डेफिनेटली उते बि कुझु शयूं ज़रूरु थींदियूं हूंदियूं ऐं रूस ऐं यूक्रेन वारी सूरत हाल खां पोइ जीअं तव्हां करेक्टली हुनखे पॉइंट आउट कयो त हुन खां पोइ सॼी सूरत हाल मतिलबु हिकिड़ो सॼो आलमी सिनेरियो तब्दील थी चुको आहे त जेकॾहिं टींदुर अचे थी त उनखे बि वॾी मतिलबु सॼी सूरत हाल खे ॾिसी करे पोइ हुन में टपो ॾींदी ईअं सियासी ख़ुदकशी हू बि कोन कंदी महिरबानी जायज़ा ॾाढो ज़बरदस्त तव्हां बेस में शो वरितो ऐं ॾाढो जेको तर्जिया हुया ऐं सॼी सूरत हाल ते पाण दर्जो कयो मुल्की सूरत हाल खां वठी आलमी सूरत हाल जे पस मंज़र में जेका सूरत हाल तव्हांजे ॾाढो ई ॾिसूं त सुभाणे थियण वारो छा आहे हिननि जो फ़ाइदो कंहिंखे थो पहुचे ख़ुदि सियासतदाननि खे थो पहुचे इमरान ख़ान खे वञणु खपे न वञणु खपे इहो त पाकिस्तान जूं ताक़तवर धुरियूं तय कंदियूं आहिनि पर वरी बि ॾिसूं त थियणु छा पियो वञे ऐं इन शइ जो सभिनी माण्हुनि खे इंतज़ारु आहे ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राय पर क़िदा इजाज़त अलाह वारी